जहर जिंदगिया। दी तू छो थी रोई? असां तोखे मारियूं थोड़ी था। अम्मा असां सिर्फ इन ॻाल्हि में परेशान हूं त तो एॾो वॾो कदम आख़िर खयो छो? हाणे तोखे ख़बर आहे त इन ॻाल्हि जो अंजाम छा निकिरंदो? तू मुड़ुस माराइण चाहींदी छा? अम्मा न चओ हिनखे, हिन एॾो वॾो कदम खयो आहे, ज़रूर का त ॻाल्हि हूंदी न। जेका ॻाल्हि आहे उहा ॿुधाए छो नथी? छोरी हाणे छॾ रोइण खे, खणी ॿुधाए खणी थियो छा आहे? छा तोखे रब ने इएं करण लाइ चयो आहे? वो बाबा अधी थी चवे त इहा ॻाल्हि मां सिर्फ़ अधे रबनि खे ॿुधाईंदुसि, ईअं न थी त पोइ ॿुधाए न थी छा थियो आहे? मूंखे अकेले में ॿुधाईंदी? उथ राणी उथ। हालार खान जी पूरे गोठ में खामोशी छाइजी वई आहे, ॼण कोई राकास घुमी वियो आहे। ओठो के राकास खां घटि न आहे, उन्हीअ जे खौफ़ खां गोठ में ख़ामोशी छाइजी वई आहे। हाणे सभिनी इंतज़ार में आहिनि त ओठे वारनि जे हथियारनि जा मुंहं कॾहिं था खुलनि। ये रस गफार खान कदे भी कौन करने दो हालार खान। हेबत ही सुट एतिरो त मुंझल आहे त रेस जेतिरो बि उनखे सुलझाइण जी कोशिश कंदो ओतिरो उलझंदो वेंदो। इन जो मक़सदु कोठे ऐं रबनि वारनि में दुश्मनी शुरू आहे। असगर रेस जी लख कोशिश जे बावजूद इहो ओठो कोन मुड़ंदो। थोरो सोचो, लुकमान जी ॼञ रबनि वारनि जे दर तां ख़ाली मोटी आहे ऐं निकाह जे वक़्तु छोरी वनवाह छॾे सॼी ॼञ जे साम्हूं अची बीहे। सोचो उन वक़्तु लुकमान, ओठो ऐं कुर्बान जे दिल जे मथां छा गुज़रंदी हूंदी? सोचो अथव कुझु? हाणे इहो ओठो जेसी ताईं रबनि जे पूरे खानदान खे ख़तम नथो करे न, तेसी ताईं सुकून जो साह न खणंदो। ओठा मां अञा बि ॻाल्हियूं कराइण चाहियां थो। ॻाल्हियुनि जा सभु दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि रईस। हाणे रबनि वारनि सां असांजा हथियार ई ॻाल्हाईंदा। हथियार बिगैर सबब जे कंहिंजो बि रत वहाइण जो तोखे को बि हक़ नथो बणिजे। को सबब नाहे। असांजी इज्जत खे सॼे ॻोठ में नीलाम करण खां सवाइ उन्हनि जो को बि सबब नाहे। जेकॾहिं हक़ीक़त में ईअं आहे न त पोइ मां बि तव्हां सां गॾु हलंदुसि ऐं उन्हनि सभिनी जे सीननि ते बंदूकूं रखे उन छोरीअ सां तुंहिंजे भाउ जी शादी मां पाण कराईंदुसि ऐं बदे में उन्हनि खे तव्हां को बि संग न ॾींदो। इहो तव्हां सां गफ़ार खान जो वाइदो आहे। सिर्फ़ आख़िरी दफ़ो तूं रुगो ॻाल्हियुनि जो राज़ पोइ ॾेखार। पोइ जेकॾहिं हू ॾोही थिया न त उन्हनि जे ख़िलाफ़ जेको फ़ैसिलो मां ॿुधाईंदुसि उहो सॼो ॻोठ ॿुधंदो ऐं उन ते अमल बि तोखे मां कराए ॾींदुसि। ॿुधो वठा, छा तूं मुंहिंजे मथां एतिरो बि भरोसो नथो करे सघीं? ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे। जेकॾहिं हू ग़लति साबित थिया त फ़ैसिलो मुंहिंजो हूंदो ऐं उन ते अमल कराईंदे तूं। सुबुह जो सभ खां पहिरियां सभु कमकार छॾे तव्हां जूं ॻाल्हियूं कराए पियूं। जेकॾहिं ॻाल्हियुनि में रबुअ वारा ॾोही निकिता त उन लाइ जेका सज़ा तव्हां तजवीज़ कंदो उन्हनि खे उहा ई सज़ा ॿुधाई वेंदी ऐं उन ते अमल कराइण गफ़ार खान जो कमु आहे। ओठा इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। पठाणी शायदि मुंहिंजे नसीब में लिखियल हुई,
तॾहिं त वनवा खां बि उथी वई। न पुट न, इहे ॻाल्हियूं तोखे नथियूं चुगाइनि। ओठे जे घर मातम लॻो पियो आहे, रोज़ राड़ो लॻो पियो आहे। ॿिए तरफ़ रबन ऐं राणी जी भेण जी नादानियुनि जे करे हू किथे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहिया आहिनि। मूंखे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे त पठाणी इहो कदम खयो छो। जेकॾहिं हुनखे लुकमान सां शादी न हुई करणी त उहो पहिरियां इनकार करे छॾे हा। वेचारो लुकमान निकतो मोड़ ॿधी सरगिस कराए कुंवर वठण लाइ सफ़ा असुल कपड़नि में न पियो मापे। जॾहिं घर में दाख़िल थियो त दिलि वारो धक लॻोसि, दिलि वारो। हाणे ॿुधण में आयो त पाण खे कमरे में बंदि करे छॾियो अथसि, ॿाहिरि निकिरे ई कोन थो। हा बाबा, इज़त जो मसइलो आहे। सॼी दुनिया उन्हनि खे ताना मेणा ॾींदी, पोइ ॻोठ में कहिड़ो मुंहुं खणी हलंदा। ख़ुदा न करे जेकॾहिं लुकमान पंहिंजो पाण खे मारे थो त पोइ इहो ओठो रबन वारनि खे छॾींदो? कॾहिं बि न। अमा, इहो लुकमान हाणे पाण खे मारे या न मारे, ओठे वारा रबन राणे खे कोन छॾींदा। जेकॾहिं मारे न सघिया त खारींदा ज़रूर। ख़ुदा कंदो रईस ॿिन्हिनि धुरियुनि खे हिकु करे छॾींदो। दुश्मनियुनि में रखियो छा आहे? हाणे ईअं न चए त रेस वटि फ़ैसिलो वारे आयो आहियां। हाणे का बि वाट कोन्हे का ॻाल्हियुनि जूं। कहिड़े मुंहं सां असां ॻाल्हियूं कंदासीं? फ़ैसिलो कोन कंदासीं अदा। रेस वटि हली रबन ऐं राणे सावण जे मुंहं ते दांगी घुमाए पोइ मोटंदासीं। जे उन्हनि असांजी इज़त जो तमाशो बणायो आहे न, असां बि हली उन्हनि जी इज़त जो ईअं ई तमाशो बणाईंदासीं। न अदा न, हू बेग़ैरत माण्हू आहिनि ऐं बेग़ैरत माण्हू जी का बि इज़त न आहे हूंदी। पोइ हुननि जी इज़त जो तमाशो छा थींदो अदा? मूंखे हुननि जी रत खपे, रत। लुकमान अदा वॾो रईस सां मिली आयो आहे त ज़ाहिरा कुझु सोची पोइ आयो हूंदो। असांखे जेको घुर्जे न उहो रेस वटि असांखे कॾहिं बि न मिलंदो, कॾहिं बि न। जेकॾहिं असां रेस वटि हलियासीं न, पंहिंजी बेइज़तीअ जो प्लान कॾहिं बि कोन करे सघंदासीं। ऐं रेस असांखे हेठां मथां ॿुधाए अदा खे माठ कराए ठाकुर पाराए रवानो करे छॾींदो। ईअं कोन थींदो। हाणे रबन राणे वारनि खां संग वठंदासीं या उन्हनि जो रत वहाईंदासूं, रत। इन निभागी छुरीअ सां माणे कॾहिं बि निकाह कोन कंदुसि। मूंखे इन रबन ऐं राणे जी रत वाहिणी आहे, रत। तव्हांखे घणो ई रहस बर्दाश्त कयो। तव्हां जूं नंढियूं वॾियूं ग़लतियूं रहस दरगुज़र कयूं, पर हाणे जेकी तव्हां ग़लती कई आहे न, उहा माफ़ी जे क़ाबिल न आहे। चाही जेकॾहिं असां माफ़ी जे लाइक़ न आहियूं त पोइ असां सज़ा भोगण लाइ तयार आहियूं। कालू, तूं छा थो सम्झी त तोखे रईस माफ़ कंदो? न रबन न, रईस सां गॾु तव्हां जे लाइ ओठे बि का त कुहाड़ा तिखा करे छॾिया आहिनि। कालू, जेकॾहिं का त कुहाड़ा तिखा थी आहे न त पोइ ही कंद बि हाज़ुर आहे। इन कंध ते काती हाणे सुबुह जो वांदी, सुबुह जो पिणे खे वठी रईस वटि पहुची वञजांइ। हाज़ुर हाज़ुर कालू, असां पहुची वेंदासीं, तूं बेफ़िक्र रह। जेकॾहिं को ॿियो कमु कराए बि हुकुम कर, असां बीठा आहियूं बाबा। तव्हांखे जेकॾहिं ईअं करणो हो त पहिरियां ई जवाब ॾेई छॾियो आहे। पहिरियां ॼञ खे घुराए उते उन्हनि खे बेइज़तो करे छोकिरी खे वनवा मां उथाए छॾियो अथव। हाणे छा था सम्झो त रईस ऐं ओठे वारा तव्हांखे छॾे ॾींदा? जेका बि सज़ा मिली न असांखे क़बूल हूंदी। हाणे मूंखे इजाज़त आहे। सुबुह जो सवेर पहुची वञिजो। मतां नट आयो अथव। जे नट आयो न त ॻोठ वारनि खे सॾे ॿधी खणी हलंदोसांव। चाही ख़बर न आहे त छोकिरी ईअं कयो छो। ईअं त न आहे जो भाउरनि मूंखे ज़बरदस्ती वनवा मां उथारियो हुजे। न बाबा न, पठाणी खां वधीक भाइरनि जी बि का बि दादली भेण नाहे। पोइ दादलीअ भेण भाइरनि जी इज़त खे छो लॻायो? इहा त ख़बर नाहे त ईअं छो कई। उन ॾींहुं मां मिलण लाइ वई हुयसि त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पे करे, मूंखे बि नसीहतूं पे करे, पोइ अचानक ही कहिड़ी जिनड़ी जागी। पर बाबा कयईं सुठो, न त ही लुकमान सॼी ज़िंदगी हुनजा जुंडा पटे। अमा तूं त चवीं थी त सुठो कयईं, पर हाणे उन्हनि खे उठ जे ज़ुल्म खां केरु बचाईंदो? अहिड़े कदम खणण खां अॻु में सुठो इहो थिया त उन्हनि खे जवाब ॾेई छॾींदा। ख़ुदा ख़ैर करे, लॻे त नथो, बाक़ी हाणे अलाए छा थींदो।
मां ओठे वारनि खे ज़िद्दी डिंको ई लापरवाह सम्झंदोसि। जॾहिं तुंहिंजे लाइ मूं ओठे खां उन जी भेण जो संग घुरियो त मूंखे दिलि में इहो गुमान आयो त ओठो आपे मां निकिरी वेंदो, पर ओठे मुंहिंजी इज़त रखण लाइ ज़बान मां हिकु लफ़्ज़ बि न कढियो ऐं मुंहिंजे अॻियां ईअं कंध झुकाए बीह रहियो जीअं हिकु फरमान बरदार पुट पंहिंजे पीउ जे अॻियां बीहंदो आहे। ख़ुदा गवाह आहे त मूं तव्हांजी दुश्मनीअ जे बूटे खे पाड़ां पटे उछलाइण लाइ इहो कदम खयो। मां त इहो बि ॼाणींदो हुउसि त तव्हांजे हिननि ॿाराड़नि शरारतुनि ऐं हरकतुनि जे करे ओठे वारा ई तव्हां हिकु ॾींहुं तमामु परे वञी बीहंदो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां ई ओठे वारनि खे हिकु करण लाइ मूं इहा तव्हांजी मिट्री कराई। पर तव्हां न मुंहिंजी इज़त रखी न ई वरी ओठे वारनि जी। हाणे मूंखे ॿुधाए त मां तोखे कहिड़ो नाम ॾियां? ही उहे बेग़ैरत आहिनि जिन खे पंहिंजी इज़त जो ख़्यालु कोन्हे त ॿियनि जी इज़त छा कंदा। हिननि सां ॻाल्हियूं करण त अजायूं आहिनि। जन असांजी इज़त खे खुलेआम सॼे ॻोठ में रुसवा कयो। इन जे बदिले में हिननि टिनिनि जा मुंहं कारा करे गिची में रिश्तरनि जा हार विझी सॼे ॻोठ में घुमाइजे न, पोइ बि घटि आहे। मां हिननि जे लाइ इहो चवंदुसि त इहे बेग़ैरत न पर उन खां बि ऊची ज़ात आहिनि। अम्मा, हिन वक़्तु रईस मुंहिंजे भाइरनि जी बेइज़ती करे रहियो हूंदो, पर मूंखे पूरी पक आहे त मुंहिंजा भाइर मुंहिंजे करे ज़हर जो वटो बि पी वेंदा। अम्मा, तुंहिंजे भाइरनि जे लाइ ज़हर जो वटो पीअण तमामु सवलो कमु आहे, पर उन्हनि खां पंहिंजी बेइज़ती कॾहिं बर्दाश्त कोन थींदी। बसि अम्मा, तूं दुआ कर त तुंहिंजा भाइर सब्र खां कमु वठनि, उनखे दरगुज़र करे उन मसइले खे उते ई दफ़न करे छॾनि। अम्मा, मां बि त इहा ई दुआ घुरां पई त मुंहिंजे करे जेको इहो मसइलो थियो आहे इहो इते ई हल थी वञे, अॻिते न वधे। अॻिते इहो मसइलो वधियो त अम्मा अल्लाह जाने तो अल्लाह कंहिंजा सिर लहंदा। तू रहम फरमा मालिक, मुंहिंजे भाइरनि खे सब्र ॾिजा, सब्र सां ई मसइलो हल करे घर अचनि। ॿुधायो त तव्हां इहो कदम खयो छो? जेकॾहिं तव्हांखे मिट्री न करणी हुई त पहिरियां ई जवाब ॾेई छॾियो हा, पर आख़िरी टाइम ते तव्हां एॾो वॾो कदम खयो। अड़े तव्हांजूं ज़बानूं छो बंदि न? जवाब ॾियो मूंखे। रईस बाबा, तव्हां असांखे जेका बि सज़ा ॾियो न, असां हाज़िर आहियूं। सज़ा खां त तव्हांखे केर बि बचाए न सघंदो, पर उन खां पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां इहो ॿाराणो कदम छो खयो? रईस वॾा, हिननि ॿाराणो कदम न पर बेग़ैरती वारो कदम खयो आहे। बेग़ैरत आहिनि ही सफ़ा बेग़ैरत आहिनि। हिननि खे पंहिंजी इज़त जो ख़्यालु कोन्हे, घटि में घटि ॿियनि जी इज़त जो त ख़्यालु कंदा। बस सोटा, असां घणो ई बर्दाश्त कयो, वधीक हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ। हाणे हिन पुट खे गैरत थी अचे। अरे जेको तव्हां कमु कयो आहे इहो को चङो कमु कयो अथव। रेस वॾा, असां सज़ा लाइ तयारु आहियूं। जेका सज़ा वणे वञो। जेकॾहिं ॻाल्हियुनि खे वधाईंदो त पोइ किसो त वधी वेंदो न। ओड़ा अञा ॿियो छा थींदो? अञा कहिड़ियूं दुश्मनियूं थींदियूं? तव्हां पंहिंजे मोह सां गॾु असांजे मोह ते टांगी मले छॾी। सॼे ॻोठ में न उथण जहिड़ा रहियासीं न घुमण जहिड़ा। छा तव्हांखे सज़ा ॾियण सां इहे दाग मिटिजी वेंदा? ओठा, ही सज़ा भोगण लाइ तयारु आहिनि ऐं मूं तव्हां सां वाइदो कयो हो त हिननि खे सज़ा तव्हां ॿुधाईंदो ऐं उन ते अमल मां कराईंदुसि। हाणे ॿुधाए त हिननि खे कहिड़ी सज़ा ॾियां?
छा ॻाल्हि आहे कुलसुम? तूं हद खां वधीक मूंखे परेशान थी लॻी। तुंहिंजे मथां सफ़ा ख़ौफ़दारी आहे। आख़िर छो तूं एतिरी ख़ौफ़ज़दा आहीं? भाॼाई अञा पुछी थी त छा ॻाल्हि आहे? इन्हनि में ग़लती उन्हनि जी आहे। जेकॾहिं रईस को बि फ़ैसिलो कयो त असांखे फ़ाइदो ऐं उन्हनि खे नुक़सानु थींदो, पोइ असां छाजे लाइ परेशान थियूं? भाॼाई मां कंहिंजो नुक़सानु नथी चाहियां, बसि दुआ कर त इते ई ख़ैरु थी वञे। कुलसूम, असांजी दुआऊं घुरण सां न हाणे कॾहिं बि ख़ैरु न थींदो। तोखे त ख़बर आहे तुंहिंजा भाइर केॾा सख़्त दिलि ऐं ज़िदी इंसान आहिनि। हू पंहिंजी अना ख़ातिर कुझु करे गुज़रंदा, पर उन्हनि खे माफ़ न कंदा। पंहिंजी बेइज़ती जो जेसि ताईं उहो पलांद न वठंदा न, तेसि ताईं उन्हनि मां हथु कोन कढंदा। रईस वॾो लख कोशिशूं करे पर ओठे खे मञाए न सघंदो। इन जो मतिलब त तव्हां पंहिंजी भेण खे बनवा मां उथारण जो सबब कोन ॿुधाईंदो? रईस, हिननि जी भेण कंहिं ॿिए सां मोहकारो मली वठी आहे। हाणे पंहिंजे मुंहं ते दांगी घुमाए कंहिंखे ॿुधाइनि त असांजी भेण बनवा मां जो थी आहे। उठा उठा उठा, मां चवां थो मुंहिंजे सब्र खे न आज़माए ऐं किसे खे इते जो इते ख़तम कर। जेकॾहिं न मुंहुं ज़बान खोली सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वेंदी त केरु इज़तदार आहे, केरु बेग़ैरत। अञा पंहिंजी बेग़ैरताई खे लिकाइण जे लाइ अञा पर्दो थो ॾी। अदा 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 बस हाणे वधीक मां बर्दाश्त नथो करे सघां। ख़बर न आहे तूं हाणे छो ख़ामोश आहीं? रईस, जेकॾहिं तूं मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधणु चाहीं थो त मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त हिननि टिन्हिनि जे मुंहं ते दांगी घुमाए सॼे ॻोठ में घुमायो वञे। रईस, हिननि खे असां पंहिंजी भेण जो संग हाणे कॾहिं कोन ॾींदासीं ऐं हिननि जी भेण जंहिं मुंहिंजे भाउ जे रिश्ते खे ठुकरायो आहे उन्ही जो निकाह मुंहिंजे भाउ सां करायो वञे। इहो ई मुंहिंजो फ़ैसिलो आहे। न ता वॾा न, भले त हिननि जो कारो मुंहुं करे सॼे ॻोठ में रुसवा ऐं ख्वार कयो। हिननि खे मोचड़नि जो हार पाराए सॼे ॻोठ जी सर्कस करायो, पर मां हिकु किन्नीअ सां कॾहिं बि निकाह कोन कंदुसि, कॾहिं बि न। बस बस लुकमान, बस घणो थी वियो, तमामु घणो थी वियो। हाणे जिन असांजी इज़तुनि मथां बार बार हमलो कयो ऐं असां चुप रहियासीं। रईस वॾा, जिन असांखे बार बार बेग़ैरत चयो तॾहिं बि असां ख़ामोश रहियासीं। पर जॾहिं हिन कमीने मुंहिंजी मासूम भेण खे किनो चयो, हाणे मां बि ख़ामोश न रहंदुसि मां ख़ामोश। हाणे ॿुधाईंदुसि मां हिन कमीने खे त केरु मासूम आहे, केरु किनी। सदा जॾहिं तूं हिन सां शादी न कंदे त पोइ मां पणजी दुश्मन जे दर ते छो वञा? हिन करे मां पंहिंजो वनवत रोड़े छॾियो। हाणे फ़ैसिलो तव्हांजे मथां आहे, तव्हांजे मथां। हाणे गौर सां ॾिसी मूंखे ॿुधायो त कंहिंजी भेण मासूम आहे ऐं कंहिंजी किनी। अदा, तो इहो सुठो न कयो। मूं तोखे केतिरो सम्झायो त हिननि तस्वीरनि खे ज़ाहिर न कजां। सभिनि भेनरुनि जा भाउ मुंहिंजे भाइरनि जहिड़ा न आहिनि हूंदा जो पंहिंजी भेणनि खे माफ़ करे छॾनि। हाणे हू ज़ालिम किथे था वीचारी कलसूम खे माफ़ कनि? ददी, मूं घणी कोशिश कई त
मसलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थी वञे ऐं मां कंहिंजी इज़त खे बदनाम करण जो वसीलो न बणिजां। अदा वसीलो त बणिजी वए न, तस्वीरूं त ज़ाहिर करे आए न तूं। कसम सां उन्हनि जी ज़ुबान मां निकतल लफ़्ज़ असांजे सीने में सुंबा बणिजी चुभण लॻा। तॾहिं त मां सब्र जो दामन छॾियो। इन नोठे वारनि खां जान छॾाइण जे लाइ असांखे ॿी का बि वाट न सुझी। अमा मां पाण परेशान हुअसि त एॾो सब्र तुंहिंजे भाइरनि में आयो किथां। बाबा पर हाणे वीचारी कलसूम के पंहिंजे भाइरनि खां केरु बचाईंदो। छोरीअ ग़लति क़दम खयो आहे, पोइ लोड़ो बि पाण खे पवंदुसि। अमा छा उहो कलसूम खे माफ़ न कंदा? अमा जेकी तस्वीरूं कलसूम जूं ज़ाहिर थियूं आहिनि, जेकॾहिं अहिड़ियूं तस्वीरूं तुंहिंजूं ज़ाहिर थियनि हा त तो वारा भाइर होश न विञाए वेहनि हा। हा अदा अगरि अहिड़ियूं तस्वीरूं मुंहिंजियूं ज़ाहिर थियनि हा त तूं मूंखे मारे छॾीं हा। अलाही न कंदो जो असांजे मथां अहिड़ो को वक़्तु ईंदो। हा दी पठाणी, तूं त असांजो फ़ख्रु आहीं। इहा ॻाल्हि त तूं ख़्वाब में बि नथी सोचे सघीं। ॿुधण में आयो आहे त कलसूम जा फोटू हालार सां निकितल हुया जेके रबन जे हथ अची विया आहिनि। इन करे रबन वारनि इहो रिश्तो ख़तम करण जे करे पंहिंजी भेण खे वनवा मां उथारे छॾियो आहे। हाणे वीचारी हुन कुलसूम जो छा थींदो? मुंहिंजा भाउर त हुनखे ज़िंदगी कोन छॾींदा। चाचा ये सॼा कम मोबाइलनि जा आहिनि। अॼु हुन छोकिरी जा करतूत साम्हूं आया आहिनि, सुभाणे इहे गुल मीरा खिलाईंदी। मां चवां थी भॼाई मुंहिंजो नालो न खण। कम हिकड़नि जा ॻाल्हियूं ॿियनि जूं, तूं वरी मूंखे विच में थी ॻिली। लाली सच थी चवे। बाबा मां त चवाई तो त मीरा को मोबाइल खस त भलो थई, अखियूं पट न सुभाणे तव्हां वरी मुंहुं खणी हलण जहिड़ा थींदो, न वरी मुंहिंजो शर्म को कंधो मथे हूंदो। भले कहिड़ो बि मसलो किथे बि छो न थिए, पर ही साड़ सड़िया ॿई ज़ाल मुड़स मुंहिंजी मोबाइल जे पोयां पिया आहिनि। न न तूं खण मोबाइल, कढ फोटू, मोकल राजन ॾे। तोखे कंहिं झलियो आहे? जॾहिं न सॼे ॻोठ जे साम्हूं तूं असांजो अछो मुंहुं कराईंदीअ, पोइ चाचा ऐं चाची जे दिमाग़ में ॻाल्हि वेहंदी असांजो चवण न वठी वॾी ग़लती कयनि। मां इहा ला कंदो त अहिड़ो वक़्तु ईंदो ई कोन, पर जे कुझु थियो बि न त तोते मयार कोन ॾींदासीं। ओ बाबा बाबा अहिड़े वक़्तु अचण खां पहिरियां चोरीअ को मोबाइल छो नथो खसी, छो नथो सम्झी? तूं भले भित सां पंहिंजो मथो टकराए फाड़े विझ, पर